अदालती हुक्म ते हद तकलियूं हटाए पियूं वञनि। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे त शहरी सहकार करे रहिया आहिनि। पेश आहे असद शहर जी ही रिपोर्ट। फुलवाड़ी शहर में अदालती हुकूमत असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी नज़ीर अहमद साहब, मुख्तियार कार सिंधड़ी, सिजाद अहमद साहब DSP सिंधड़ी अगवाणी में TMO हिंगोरनू के अगवाणी में इतने कार्रवाई हली रही है। छपरा गैर कानूनी अदावतूं इनक्रोचमेंट हटाई हुई है। उन हवाले से असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी खां पुछंदासीं तो उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाई कोर्ट सिंध, सुप्रीम कोर्ट सिंध, DC साहब, कमिश्नर साहब जिन जे हुक्म ते अॼु असां एंटी एनक्रोचमेंट जे इंचार्ज DSP मुख्तियार कार ऐं टाउन कमेटी यूनियन काउंसिल जे लेबर समेत जेको सो फुल ॾाॾियूं शहर में मौजूदु आहियूं। असां सां शहरीन बि तावन कयो आहे, पंहिंजो पाण जेको सो हटाए रहिया आहिनि। असां उन्हनि खे जेको सो उन्हनि टाइम वरितो आहे त असांखे कलाकु ॾियो त असीं जेके हीअ सॼी ख़ाली करियूं था। जिते ज़रूरत पई उते असीं पाण ख़ाली करायूं पिया। इंशाअल्लाह असां सां शहरी ऐं मोज़िज़ीन जेके बि आहिनि प्लस इनक्रोचर आहिनि उहे सभु जेको सो तावन कंदा ऐं इहा इनक्रोचमेंट ख़त्म कंदा। पहिरियां त अदालतुनि जा हुकुम जेके जजिस साहिबान जो हुकुम मोहतरम हूंदा आहिनि, क़ाबिल एतिराम हूंदा आहिनि ऐं असीं उहो इन जा पाबंद आहियूं। बीइंग अ सिविल सर्वेंट त असां उन ते अमल करायूं ऐं जेके पब्लिक जूं शिकायतूं हुयूं, सिविल सोसाइटी जूं शिकायतूं, सहाफ़ी दोस्तनि जूं बि शिकायतूं हुयूं त हिते काफ़ी इनक्रोचमेंट आहे फुलवाड़ी शहर में ऐं SC साहब जी निगरानी में ऐं DC साहब जे हुकुम ते असीं फुलवाड़ी शहर में आया आहियूं एंटी इनक्रोचमेंट ड्राइव ते। त अल्हम्दुलिल्लाह शहरी तावन कनि पिया, दुकानदार बि तावन कनि पिया। बाक़ी जेके दुकानदार शहरी तावन न पिया कनि, असां काफ़ी दुकान सील कया आहिनि ऐं काफ़ी इनक्रोचमेंट हटाई बि आहे। पाण मुरादो तहत जेकॾहिं हटाए छॾीनि त बहितर आहे, नुक़सान खां बची वेंदा। असांखे सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, उन मूजिबि असांखे इनक्रोचमेंट हटाइणी आहे। आयो आहे त सरकारी ज़मीन ते कब्ज़ा माफ़िया जेको कब्ज़ो करे त हीअ जेको छपरा ड्राहे हिकिड़ो सुप्रीम कोर्ट खे जेको माना मुतमिन पिया कयो छपरा ड्राहियो। सरकारी ज़मीन जेका आहे रोड जी 55 फुट आहे, उहा कान पई ॾायो वञे। सिर्फ़ु कोर्ट सुप्रीम कोर्ट खे मुतमिन करण लाइ छपरा ड्राहे ऐं माण्हुनि खे जेको आहे बददख़ल कयो पियो वञे, बेगुनाह तंग कयो। जिते अदालती हुकूमत ते गैर कानूनी अदावतूं ॾाहियूं थी वञनि उते काफ़ी जेके आहिनि से उन अदावतुनि जे करे अच वञ में जेको आहे काफ़ी तकलीफ़ थींदी हुई। गाॾियुनि सवारनि जो गुज़र जेको आहे सो नामुमकिन बणिजी वियो हो। माण्हुनि पंहिंजा छपरा ऐं धिका वधाए छॾिया। अदालती हुकूमत ते जेका कार्रवाई थी आहे उन हवाले सां रवासी ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। कैमरामैन जमील कुंबर सां गॾु असद शहर, टाइम न्यूज़ सिंधड़ी। ॾखिण